नाज़रीन, वारे में आबादगार पारा शाखुन में पानी की खोड़ खिलाफ एहतजाजी मुजाहिरो कियो वियो। वधिक तफ़सील ज़हूर चांडे की रिपोर्ट में। हींअर असीं वारे प्रेस क्लब अॻियां मौजूद आहियूं जिते वारे जे मुख़्तलिफ़ शाखुनि जे जेके आबादगारनि जो एहतजाज आहे। अचो त उते एहतजाज में आयल अॻवाननि खां व्यूज़ वठूं त उन्हनि जो छा चवणु आहे। मां सम्झां थो त निंदड़ खां लावारिस आहियूं। जॾहिं त मुकमल ॿियनि केनालनि खे पाणी लेफ्ट केनाल जे सभिनी केनालनि खे पाणी ॾींदो अथव, पर असांजे ख़ासि करे रईस केनाल ऐं वारा केनाल मुकमल तौर ते नज़र अंदाज़। असां सभु हारी आबादगार एहतजाजनि तौरु 19 तारीख़ ते असां सखर बेराह ते धरणो हणी वञी रहिया आहियूं। असां अॼु सोशल मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जे हवाले सां अपील कंदासीं पंहिंजे हारी आबादगारनि खे महिरबानी करे पंहिंजे हक़नि जे ख़ातिर निकिरो ऐं असां सां गॾु थी सखर बेराह जे एहतजाज जे। जेकॾहिं पाणी न आयो त ही इलाइक़ो ही एरिया मुकमल तबाह थींदी। हिते कंहिं ज़ात जो कंहिं कबीले जो कंहिंजो मसइलो न आहे। ही मसइलो क़ौमी मसइलो आहे। हिन एरिया खे बचाइण जो मसइलो आहे। जेकॾहिं हिन एरिया खे बचाइणो आहे, जेकॾहिं हिन इलाइक़े खे बचाइणो आहे, खुदा रहा हिन इलाइक़े जी मालिकी कयो। भली तव्हां वटि 50,000 एकड़ ज़मीन आहे, भली कराची वेठा आहियो, भली हैदराबाद वेठा आहियो, भली इस्लामाबाद में तव्हांजा बंगला आहिनि, पर जेकॾहिं पाणी न आयो त इहे एरिया बि तबाह थींदी ऐं तव्हांजा नसुल कशी थींदी। उनजे करे पंहिंजो ईंदड़ नसुल बचायो। जेका प्री प्लानिंग जे मातहत तव्हां असांखे ज़मीनुनि खे बंजर बनाइण जी कोशिशि कई आहे, इहा न कयो। असांजो जेको हक़ आहे उहो असांखे हक़ ॾियो, मजबूर न कयो। उन्हनि वॾनि माण्हुनि जे चवण वांगुरु त हक़ पिनी नाहे वठिबो, हक़ ताक़त सां छिनी वठिबो आहे। मतां असां मजबूर थी करे पंहिंजे हक़ जे हासिलात जे लाइ को ॿियो रस्तो इख़्तियार कयूं। मां सभिनी खे दावत थो ॾियां त सभु दोस्त 19 तारीख़ ते पंहिंजे बचनि ते रहम कंदे पंहिंजा घर ॿार छॾे करे सभु निकिरी हलो था त पंहिंजो हक़ वठूं। असांजे जीआपी जी जंग आहे पाणी जे लाइ। पाणी हिन इलाइक़े जी करगे जी हॾी आहे। हूअं त ज़रायत पाकिस्तान जे करगे जी हॾी आहे, पर अफ़सोस सां हिन मुल्क जे हुक्मराननि ज़रायत ते को तवजो कोन्हे को, छो जो हीउ मुल्क हले ई ज़रायत ते थो। पर असांजो जेको वारा तालुको आहे पुठिते पियल इलाइक़ो आहे, जंहिंखे पाणी खां सवाइ ॿियो को ज़रियो ई कोन्हे को। हिते ज़रायत थींदी आहे तॾहिं हितां जा माण्हू खाईंदा आहिनि ऐं तॾहिं जो पाईंदा आहिनि। असांजो पाणी बंदि करे असांजो जेको साहु सुकायो वियो आहे, असां मुतालबो था करियूं फौरी तौर पाणी ॾिनो वञे ऐं 19 तारीख़ लॻंदड़ धरणे में भरपूर शिरकत जे लाइ माण्हुनि खे अपील था करियूं त पंहिंजे जीआपे जे लाइ, पंहिंजे बचनि जे जीआपे जे लाइ, पंहिंजे नसुलनि जी बका जे लाइ सभु जो सभु 19 तारीख़ धरणो हणी न ज़ालिम हुकुमरान खे ॿुधायो त असां तव्हां खां हाणे बेज़ार थी चुका आहियूं। ऐं जॾहिं हाणे वोट जो फ़ैसिलो थींदो, मां हथ ॿधी तव्हां धरती टीवी जे माण्हुनि जे धरती टीवी जे थ्रू अपील थो करियां त जॾहिं वोट जो फ़ैसिलो करणु वञो त ख़ुदा उन ज़ालमनि खे वोट कॾहिं बि न ॾियो जिन तव्हांजो पाणी बंदि कयो आहे। कैमरामैन फज़ल लाशारी सां गॾु ज़हूर हुसैन चांडियो, धरती न्यूज़ वारा।